औरंगज़ेब जो चवणो हो त कर्ज़ वठी हर कमु करणो आहे त ख़सारो ई थींदो। संदसि चवणो हो त बजट में टैरिफ सुधारा कया विया आहिनि जंहिंसां मुल्की शयूं ॿार उमाड़ में इज़ाफ़ो थींदो। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणो हो त 4000 टैरिफ लाइन्स ते कस्टम्स ड्यूटी खे घटि कयो वियो आहे। हुन चयो त ज़रई शोबे में का बि इज़ाफ़ी टैक्स नाहे लॻाई वई। एडिशनल टैक्स ज़रई शोबे ते न लॻाइण बाबति बोर्ड खां ॻाल्हि ॿोल कई वई। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणो हो त नंढनि आबादगारनि खे आसान किस्तनि ते कर्ज़ ॾिनो वेंदो। नंढनि आबादगारनि खे रिलीफ ॾियण लाइ सूबनि सां गॾिजी कमु कंदा। संदसि चवणो हो त मजमूई तौरु 7000 टैरिफ लाइन्स आहिनि। 4000 में टैरिफ खे ख़तमु कयो वियो आहे। पेंशन ऐं पघारदार तबिक़नि खे महांगाई सां लिंक करणो आहे। सुधारा आणे मुल्क खे माशी तौरु अॻिते वधाए सघिजे थो। नाज़रीन अवां खे आगन पिया हलूं त मोहम्मद औरंगज़ेब जो चवणो हो त मजमूई तौरु 7000 टैरिफ लाइन्स आहिनि। 4000 में टैरिफ खे ख़तमु कयो वियो आहे। पेंशन ऐं पघारुनि खे महांगाई सां लिंक करणो आहे। सुधारा आणे मुल्क खे मुआशी तौरु अॻिते वधाए सघिजे थो। अवां खे आगाह कंदा पिया हलूं त नाणे वारा वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त बजट में हेठियनि ऐं पघारदार तबिक़े खे जेतिरो रिलीफ ॾियणो हो ॾेई छॾियो। संदसि चवणो हो त पेंशन बाबति बि सुधारा कया विया आहिनि। हर साल पार्लियामेंटरियुनि जे पघारनि में 5 या 5.5% इज़ाफ़ो थियणु घुरिजे। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणो हो त कर्ज़ वठी हर कमु करणो आहे त ख़सारो ई थींदो। संदसि चवणो हो त बजट में टैरिफ सुधारा कया विया आहिनि जंहिंसां मुल्की शयूं पार उमाड़ में इज़ाफ़ो थींदो।